गुरु रूप साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। लड़ीवार सिंधी में पावन बाणी जी विचार सांझी कंदे पहिरों में साध संगत जी रलजी करे असां जपजी साहिब जी विचार सांझी कईसीं, जंहिंमें तव्हां संगतनि जो अथाह प्यार बेअंत प्यार दास खे मिलियो। उन खां बाद सोदर रहराज साहिब जे नेम जी विचार सांझी कईसीं। सोचो साध संगत जी हाणे रलजी करे पावन बाणी सुखमनी साहिब जी विचार सांझी कयूं। सो साध संगत जी सुखमनी साहिब जी विचार सांझी करण खां पहिरियों में कुछ सुखमनी साहिब जे बारे में मोटा मोटा तत्व वॾा वॾा तत्व सम्झणु लाज़मी आहिनि। सुखमनी साहिब जी बाणी पंचम पातशाह धन धन श्री गुरु अर्जन देव महाराज उच्चारण कई आहे, जेकी श्री गुरु ग्रंथ साहिब महाराज जे अंक नंबर 262 अंक ते ऐं राग गौड़ी जे अंदरि उच्चारण थियल आहे। साध संगत जी सो सुखमनी साहिब जे बारे में कुछ अलॻि अलॻि विस्तार कई गुरु जे प्यारनि कयूं आहिनि। सो उन्हनि में कुछ कुछ अहिड़ियूं निशानियूं या अहिड़ियूं ॻाल्हियूं बि प्रचलित आहिनि जंहिंजो सुखमनी साहिब या इतिहास सां या गुरबाणी जी कसौटी ते परे परे ताईं कोई बि वास्तो नथो बीहे। जंहिंमें सभ खां पहिरियों में त किथे किथे इतिहास इहो घड़ियो वियो आहे या असांखे इहो ॿुधायो वियो आहे त गुरु अर्जन देव महाराज सुखमनी साहिब जंहिं टाइम उच्चारण करनि पिया त उच्चारण कंदे कंदे गुरु अर्जन देव महाराज 16 अष्टपदी खां बाद सुखमनी साहिब जी बाणी ते रुकिजी विया आहिनि। सो खां बाद बाबा श्रीचंद जी सां मुलाक़ात थी आहे। सो बाबा श्रीचंद जी अॻिते इन बाणी खे वधायो आहे। सो 17हों जेको सलोक आहे बाबा श्रीचंद जी उच्चारण कयो आहे, जंहिंमें आदि सच जुगा सच है बि सच नानक होसी बि सच। पर अॼु जेकी गुरबाणी जी कसौटी या इतिहास खे खंगोलियो थो वञे काफ़ी सुठे तरीक़े सां, सो उनखे जे अगरि वीचारजे त इहो जेको इतिहास असांजे साम्हूं रखियो वियो आहे त गुरु अर्जन देव महाराज सुखमनी साहिब जी बाणी उच्चारण कंदे कंदे रुकिजी विया आहिनि। सो इन्हनि में जेको आहे जो बाबा श्रीचंद जी अॻिते उच्चारण कई आहे। सो अॼुकल्ह जे इतिहास या नई हिकिड़ी खोज थी आहे उनजे मुताबिक़ या गुरबाणी जी कसौटी जे मुताबिक़ बि हिकु गुरु अर्जन देव महाराजनि जे मथां वॾो हिकिड़ो सवाल सिख पैदा करे छॾे थो त छा एॾी वॾी हस्ती जा मालिक जंहिं 16 अष्टपदी उच्चारण कयूं जबकि पूरी सुखमनी साहिब उन उच्चारण कई, सभ खां वधीक गुरबाणी उच्चारण कई आहे। अॼु बि गुरु अर्जन देव महाराज खे हिकु शहीदनि जे सरताज जे लक़ब सां, ॿियो बाणी जे बोहित सां, बाणी जे जहाज़ सां हिकु सुञातो उन्हनि खे यादि कयो वेंदो आहे, उन्हनि सां प्यारु कयो वेंदो आहे। सो एॾी वॾी अथाह हस्ती जे अॻियां असां हिकु सवालिया निशान पैदा करे छॾियो आहे त छा गुरु अर्जन देव महाराज 16 अष्टपदी ताईं बीजी सघजनि था जो हिते ॿिए कंहिंजी सहायता जी ज़रूरत पए थी, जबकि इहो इतिहास जे मुताबिक़ या गुरबाणी जी कसौटी ते बिल्कुलु खरो नथो बीहे। सो इन जे करे गुरु अर्जन देव महाराज जिंद सुखमनी साहिब पावन बाणी सॼी पाण उच्चारण कई आहे। उनखां बाद हिकु ॿियो तत्व सम्झण जी हिकिड़ी कोशिशि कजे त किथे किथे इहो बि वीचारियो वेंदो आहे त इंसानु 24,000 श्वास ॾींहं में इस्तेमालु करे थो, वरतू करे थो, खणे थो। सो सुखमनी साहिब जूं 24 अष्टपदियूं आहिनि, जे अगरि कोई पढ़ी वठे सुखमनी साहिब त उनजा 24,000 श्वास ई सफला आहिनि। सो उते बि हिकिड़ो वॾो सवालिया निशान अची थो वञे त गुरबाणी जे अंदरि सिर्फ़ु पढ़ी वठे उन ते अमल न हुजे, उन ते वीचार न हुजे, जेके जेके वीचार गुरबाणी जे अंदरि ॾसिया था वञनि उनजे मुताबिक़ पाण खे ढाले नथो। जे अगरि सिर्फ़ु पढ़ी वठे थो त छा 24,000 श्वास उनजा सफला थी विया? जे अगरि गुरबाणी पढ़ी करे पोइ बि बंदो बेईमानी करे थो, कूड़ ॻाल्हाए थो, जे अगरि ग़लति कमु करे थो, गुरबाणी जे सॼा उलट कमु करे थो, पर सुखमनी साहिब पढ़ी आयो, सिर्फ़ु पढ़ी आयो, छा उन सुखमनी साहिब पढ़ण जे करे उनजा 24,000 श्वास ई सफला थी विया? सो न साध संगत जी, जे अगरि गुरबाणी पढ़ी करे उनखे सम्झी करे उनजे मथां अमली जीवन आणे थो, कोशिशि करे थो सुठे पासे हलण जी, सो 24,000 श्वास सां जे अगरि 25,000 श्वास खणे जा 25,000 न बल्कि 25 लख श्वास खणे पोइ बि उनजा सफला आहिनि। पर जे अगरि गुरबाणी पढ़ी करे पोइ बि उन ते अमली जीवन न आहे,
पंहिंजी मन जे मत मुताबिक़ हले थो इंसानु, पोइ जे अगरि हिकु पाठ न सवें पाठ करे पोइ बि उनजा कंहिं कम जा न आहिनि, जे अगरि उहो अमली जीवन पंहिंजे अंदरि अमल नथो आणे। सो हिकिड़ो टियों तत्व जेको लाज़मी वीचारणो आहे, सुखमनी साहिब जे अंदरि हिकु रहाव जी पंक्ति आहे, जेकी पंक्ति असां पढ़ंदा आहियूं, सुखमनी सुख अमृत प्रभ नाम भगत जना के मन विश्राम। सो इहा रहाव जी पंक्ति काथे काथे गुरु जा प्यारा हर हिकु अष्टपदी सां जोड़ंदा आहिनि, जबकि 24 अष्टपदियूं आहिनि न, 24 अष्टपदियुनि सां ई जॾहिं सलोक समाप्त कंदा आहिनि त उनखां बाद वरी पढ़ंदा आहिनि सुखमनी सुख अमृत प्रभ नाम भगत जना के मन विश्राम। अहिड़े तरीक़े सां कुझु इंडिया को गुटका जेके पुस्तक आहिनि सुखमनी साहिब जा उहे बि छपिजी करे अची विया संगतनि जे विच में, जंहिंजे अंदरि बाक़ाइदगी सां इहो त ॿी अष्टपदी जॾहिं आरंभ थिए थी सलो खां बाद वरी इहा पंक्ति लिखियलु आहे त सुखमनी सुख अमृत नाम भगत जना के मन विश्राम। पर जे अगरि इहा पंक्ति पढ़णी आहे त छा गुरु अर्जन देव महाराज इहा पंक्ति हर हिकु अष्टपदी सां उचारण न पिया करे सघनि? सो इन जे करे कोशिशि करे साध संगत जी गुरु घनश्याम महाराज जे अंदरि जहिड़े तरीक़े सां बाणी उचारण थियल आहे उनमें सुखमनी सुख अमृत नाम भगत जना के मन विश्राम जेकी रहाव जी पंक्ति आहे उहा सिर्फ़ु पहिरें पद समाप्त थियण खां बाद आहे, पहिरीं अष्टपदी में, उनखां बाद न आहे काथे बि। सो जे अगरि कोई बि गुरु जो प्यारो पढ़ंदो आहे सो इन सुखमनी सुख अमृत नाम हर हिकु अष्टपदी सां जोड़ण जो कृपा करे या जेको आहे जो जोड़ण जी खेचल न करनि। सो साध संगत जी अचो रलिजी करे सुखमनी साहिब जी पावन बाणी जी वीचार सांझी कयूं, कोशिशि कयूं सम्झण जी, जेकी गुरु पातशाह मत बख़्शी आहे उन मत अनुसार सम्झण जो जतन कयूं त पंचम पातशाह गुरु अर्जन देव महाराज पंहिंजे सिखनि जे मथां कहिड़ियूं कहिड़ियूं रहमतां कहिड़ियूं कहिड़ियूं बख़्शिशा करनि था सुखमनी साहिब जी बाणी जे अंदरि। सो साध संगत जी सभ खां पहिरियों में साहिब गुरु अर्जन देव महाराज फरमाइनि था गौड़ी सुखमनी महला पंजवा। गौड़ी राग आहे, सुखमनी इन बाणी जो नालो आहे, जहिड़े तरीक़े सां जपजी साहिब जो बाणी जो नालो जप आहे, अहिड़ी तरीक़े सां सुखमनी साहिब हिन बाणी जो नालो आहे सुखमनी। ऐं पंचम पातशाह महला पंजवा पंचम पातशाह जी उचारण थियल आहे, जंहिंमें साहिब फरमाइनि त चवंदा सलोक एक ओंकार सतगुर प्रसाद। सभ खां पहिरां में आरंभता सलोक खां थिए थी, सलोक खां बाद पंक्ति अचे थी एक ओंकार सतगुर प्रसाद। नमस्कार उन परमात्मा खे जेको गुरु जी कृपा सां गुरु जी बख़्शिश सां ई मिलंदो आहे। अॻिते साहिब फरमाइनि था सलोक जे अंदरि आद गुरे नमः जुगाद गुरे नमः सतगुर ए नमः श्री गुरुदेव ए नमः। साध संगत जी साहिब गुरु अर्जन देव महाराज उन परमात्मा खे गुरुदेव संबोधित करे नमस्कार करनि था, चवंदा उन सभ को वॾे गुरुदेव उन परमात्मा खे शुरूआत को नमस्कार आहे, जुगन जुगन को नमस्कार आहे, उन सच्चे गुरु खे नमस्कार आहे वार वार, ऐं उन देवनि जे बि देव खे सभ को वॾे उन परमात्मा खे नमस्कार आहे। नमस्कार उन परमात्मा खे। अॻिते साहिब साध संगत जी फरमाइनि था अष्टपदी। अष्टपदी जो अर्थ आहे 8 पदनि जी हे वीचार आहे। सलोकनि खे विस्तार में आणण जे लाइ साहिबनि 8 पदनि जो उच्चारण कयो आहे, हर हिकु सलोक खां बाद 8 पदनि खे उच्चारण कयो आहे, जंहिंखे असां अष्टपदी चवंदा आहियूं, ऐं सिरलेख बि अष्टपदी आहे बिल्कुलु। उनजे अंदरि साहिब फरमाईंदा चवंदा सिमरऊं सिमर सिमर सुख पावऊं कल कलेस तन माहे मिटावऊं। हिते साध संगत जी हिकिड़ी ॿी वीचार थोरो ध्यानु ॾिजो। असां बि कई वक़्त खां गुरबाणी जी सुखमनी साहिब जी बाणी ईअं पढ़ंदा ईंदा हुआसीं त सिमरो सिमर सिमर सुख पावो, जबकि गुरबाणी ग्रामर जॾहिं उजागर थी, गुरु प्यारनि जंहिं गुरबाणी ग्रामर खे जंहिं उजागर कयो सोशल मीडिया जे राही, उन्हनि बाक़ाइदी सां इन जो प्रोनाउंसिएशन जेको उचार आहे उहो वाज़े तौर ते ॿुधाईंदा, चवनि था जॾहिं सुखमनी साहिब पढ़ंदा आहियूं त सिमरो जॾहिं पढ़ूं था त सिमरो ॿियनि जे लाइ थी थो वञे त सिमरो सिमर सिमर सुख पावो, तव्हां सिमरो सिमरजी करे सिमरन करे तव्हां सुख पावो। पर हिते जॾहिं साहिब उचारण कयो था सिमरूं उहो अड़े औंकुड़ उ, जंहिंजो अर्थ थी थो वञे पंहिंजे लाइ। सिमरूं मां सिमरंदो आहियां, मां उन परमात्मा जी रज़ा में राज़ी रहंदो आहियां, मां सच ते हलंदो आहियां, जंहिंजे करे मूंखे सुख मिलंदा आहिनि। सिमरूं सिमर सिमर सुख पावूं।
सिमरी करे परमात्मा जा मां सुख पाईंदो आहियां। कल कलेस तन माहे मिटाऊं। जेतिरा बि कल कलेस झगड़ा आहिनि, तकलीफ़ आहिनि, सॼा पंहिंजे शरीर जे अंदरों मां ख़तमु करे छॾंदो आहियां उन सिमरन जी बरकत सां। सिमरूं जास बिसंबर एकै, नाम जपत अगनत अनेकै। सिर्फ़ु मां ई न सिमरंदो आहियां, जंहिं परमात्मा जो सिमरन, उन धरती जे, उन जगत जे पालक जो सिमरन कई अगनत अनेक कई सिमरन करनि था, उनजो नाम कई जपदा पिया आहिनि। उन सां गॾोगॾु साहिब फरमाईंदा, चवंदा वेद पुराण सिमरत सुदाखर। सुदाखर जो अर्थ आहे, इनखे कोई कोई पढ़ंदो आहे सुदाखर, जंहिंजो अर्थ आहे शुद्ध अखर। चवंदा उन परमात्मा जो सिमरन जी वखियाण, सिमरतियूं, वेद पुराण शास्त्र सॼा उन सिमरन जी बरकत जी विस्तार करनि था, वीचार करनि था। कीने राम नाम एक आख़िर, सभई उन परमात्मा जे नाम जी वीचार करनि था। अॻिते साहिब फरमाईंदा, चवंदा इन सिमरन जी बरकत खे किनका एक जिस जीअ बसावे। उन परमात्मा जो, उन मालिक जो नाम जे अगरि किन के मात्र, किन को केतिरो थींदो आहे, रेती वारी जो हिकु दाणो, रेती जो हिकिड़ो दाणो इहो किणको आहे। चवंदा आहिनि किन के मात्र कोई इंसान इन नाम जी बरकत खे पंहिंजे अंदरि में वसाए छॾे, ताकी महिमा घनी न आवे। उनजी महिमा वख्याण करण खां मथे आहे, बयानु करण खां मथे आहे। कांखीअ के दरस्तुहारो नानक, उन संग मोहियो उधारो। कांखी चइबो आहे चाहवान खे, ज़रूरतमंद खे। चवंदा मां उन परमात्मा जे प्यारनि जो संग घुरां थो, जेके परमात्मा तुंहिंजे दीदार जो चाहत, तुंहिंजे दीदार जो प्यास मन में रखे वेठा आहिनि। मां उन्हनि जी संगत घुरां थो, काश उन्हनि जी संगत करण सां मुंहिंजो बि उधार थी वञे।